ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 78 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जॾहिं शाल्व खे मारियो तॾहिं उन जो बदिलो वठण ऐं पंहिंजे भाउ शिशुपाल जो बदिलो वठण वास्ते शिशुपाल जा 2 भाइर दंत वक्र ऐं बदविर्थ श्री श्याम सुंदर सां युद्ध करण वास्ते आया ऐं उहे बि श्री श्याम सुंदर जे हथां वीर गतिअ खे प्राप्त थिया ऐं उन्हनि जी जोत श्री श्याम सुंदर में समाइजी वई। अहिड़ी तरह श्री कृष्ण भगवान पंहिंजे दरबारनि जय ऐं विजय खे पंहिंजे हथां 3 जन्मनि में ॼार मारे उन्हनि खे पंहिंजे धाम ॾांहुं मोकिलियो। उन खां पोइ भगवान श्री श्याम सुंदर हथियार न खणण जो प्रण कयो ऐं मथां महाभारत थी, जंहिंमें हिस्सो न वठण जे चक्कर में बलदेव जी तीर्थ यात्रा ते निकिरी वञनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 78 जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, बलदेव जी खे ॾिसी उते वेठल सभु रखेश्वर उथी बीठा, पर रोम हरखन विद्या जे अभिमान खां न उथियो। तंहिं करे रेवती रमन क्रोध करे चयो, हिन मूर्ख खे कंहिं व्यास गद्दी ॾिनी आहे। हरी कथा वाचण वास्ते अहिड़ो भगत ऐं ज्ञानी घुर्जे जंहिंखे लोभ ऐं अहंकार त असल न हुजे। तव्हां रखेश्वर ॾिसो था त ही विद्या पढ़ण ते बि शास्त्र मूजिबि नथो हले, अभिमान जे नशे में अंधो थी रहियो आहे। जीअं कलयुग जा ब्राह्मण ॿियनि खे उपदेश ॾेई पाण मर्यादा मूजिबि न हलंदा, तीअं ही बि काम क्रोध लोभ ऐं मोह जे वस थी नंढ ऐं वॾाई नथो ॼाणे। मुंहिंजो अवतार ख़ासि अधर्मी ऐं बदचलन जे मारण वास्ते थियो आहे। तंहिं करे जेको मुंहिंजे रूबरू कुमार्ग ते हलंदो तंहिंजो अपराध मां खिम्या कदाचित कोन कंदसि। ईअं चई शीश अवतार हिकिड़ो कख मंत्र पढ़ी क्रोध सां रोम हरखन जी तरफ़ उछलियो, जंहिं कख जे लॻंदे ई उन जो सर वढिजी किरी पियो। इहो हाल ॾिसी सनक ऐं ॿियनि रखेश्वरनि बलभद्र जीअ खे चयो त महाराज, इहो सूत हरीअ जा चरित्र ॿुधाए पाण खे ऐं ॿुधण वारनि खे कृतार्थ कंदो हो। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿियो, उनखे व्यास गद्दीअ ते वेठे जो तव्हां मारियो सो चङो न कयव। इहो असां ॼाणूं था त तव्हां पंहिंजी इच्छा सां अवतार वरितो आहे, पर ही जो ब्राह्मण वेश मां पैदा थियो हो, जो असांजी आज्ञा सां व्यास गद्दीअ ते वेठो हो, तंहिंखे जो तव्हां मारियो सो त तव्हांखे उन जे मारण करे ब्रह्म हत्या लॻी आहे, जंहिंजो जल्द ई तव्हांखे प्रायश्चित करणु घुरिजे। जंहिं करे तव्हां ईअं न कंदा त ॿियो को बि ब्रह्म हत्या खां न डिॼंदो। ऐं ख़ुदि शास्त्र जे आदि पुरुष भगवान जा श्वास आहिनि, तंहिं बि ब्राह्मणनि खे तमामु उत्तम लिखियो आहे।
ॾिसो जॾहिं श्याम सुंदर तव्हांजे नंढे भाउ पार ब्रह्म परमेश्वर खे बरगो रखेश्वर बेगुनाह लत हई हुई, तॾहिं बि उन रखेश्वर जो पेर पंहिंजे हथ सां मञियो हो ऐं पुछियो हो त मुंहिंजे कठोर हृदय सां तव्हांजे कोमल चरणनि खे को एज़ाउ त न पहुतो। तंहिं करे ब्रह्मण जी पदवी वॾी सम्झणु घुरिजे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी बलराम जीअ जो जॾहिं क्रोध घटियो तॾहिं उन रखेश्वरनि खे चयो त महाराज, तव्हीं सच था चओ, मूं खां बराबरि अपराध थियो जो मूं क्रोध जे वस थी ब्राह्मण खे मारियो। तव्हां प्रायश्चित जो को अहिड़ो उपाउ ॿुधायो जंहिं करे मुंहिंजो बदन शुद्ध थिए। तंहिं खां सवाइ जेकॾहिं को उन सूत जो पुटु हुजे त उहो बि ॿुधायो त मां उनखे हिन व्यास जी गद्दीअ ते विहारियां। इहो ॿुधी रखेश्वरनि आज्ञा कई त रघु तीर्थनि जे स्नान करण सां ई तव्हांजो अपराध लही वेंदो। जॾहिं सनक ऐं ॿियनि रखेश्वरनि उग्र शर्मा नाले रोम हरखन जे पुट खे उते घुरायो, तॾहिं बलदेव जी उनखे संदसि पीउ जे बदिरां व्यास गद्दीअ ते विहारे ही वरदान ॾिनो त तोखे बिना परे ई सभु विद्या यादि थी पवंदी। अञा इहा ॻाल्हि रेवती रमण जे वात मां निकिती मस त सूत जे पुट खे 6 शास्त्र 18 पुराण बिना परे ई यादि अची विया। एतिरे क़दर जो हू व्यास गद्दीअ ते वेही कथा वाचण लॻो। इहा महिमा बलराम जीअ जी ॾिसी सभिनी रखेश्वरनि ख़ुशि थी चयो, महाराज, तव्हांजी दया सां सूत जे मरण जो सोच त छॾे वियो, पर बलवल नाले दैत बांदर रूप सां पूर्णमासी उमावस ऐं बारस ते अची असांजे यज्ञ ऐं हवन में गंद फट उछलाईंदो आहे। तंहिं करे असीं ॾाढा दुखी थींदा आहियूं। तव्हां तीर्थवासियुनि ते दयाल थी कृपा करे उन बांदर रूप खे मारियो त असां बेखौफ़ थी यज्ञ कंदा रहूं। इहा ॻाल्हि ॿुधी बलराम जी चयो, तमामु चङो, मां उनखे मारे तव्हांजो दुख छॾाईंदसि, पर हू किथे आहे? सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 78 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त तव्हांजो बि भलो थिए ऐं ॿियनि जो बि भलो थिए। सभई चओ जय श्री कृष्ण। राधे राधे।